वइज़ा समिअू मा उन्ज़िल इलर रसूल मा उन्ज़िल इलर रसूल तरा अयुनहुम तफ़ीज़ु मिनद्दम'i मिम्मा अरफ़ू मिनल हक़्क़ यक़ूलून रब्बना आमन्ना यक़ूलून रब्बना आमन्ना फक्तुबना मअश्शाहिदीन। वनऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर रजीम। लौ अंज़लना हाज़ल क़ुरआन अला जबलिन लरअयतहु ख़ाशिअन मुतसद्दिअन मिन ख़श्यतिल्लाह वतिल्कल अम्सालु नज़रिबुहा लिन्नासि लअल्लहुम यतफ़क्करून। सदक़ल्लाहुल मौलानल अज़ीम। दिल जे गहराई सां ईमान जे जज्बे सां पंहिंजे महबूब साईं ते दरूद शरीफ पढ़ण फरमायो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम वअला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद वअला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम वअला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अजीज़ान गिरामी, बिरादरान इस्लाम, इज्जत ईमान शान फजीलत वाला मुझा मुसलमान भाईरो, ता सब इज्जत वारा हो। अल्लाह ता सभिनी जी इज्जत कई आ। ता रिलन ते ऐं खटन ते ऐं कुर्सिन ते वेहण जे लायक ऐं काबिल आयो। निहठाई करे बेवडाई थी
पलाल ते वेठाओ, धरती ते वेठाओ, यकीनन तहां पांजे रब रहमान के राजी करण जे इरादे सां वेठाओ ऐं कुरान मजीद जी मोहब्बत में वेठाओ, उलमा जी मोहब्बत ऐं ज़ियारत करण जे लाइ वेठाओ। दुआ था घुरऊं त रब तबारक व तआला तहां जे इन वेहण खे क़बूल फरमाए ऐं तहां सभिनी खे अजर अज़ीम अता फरमाए। मोहतरम मुकरम जनाब भाऊ अब्दुल फताह कंडरानी साहब, जंजी ही मेहनत ही अमल सालेह अजीज भाइरो जलसा वडी मेहनत सां थींदा आहिनि। ये के फिक्र जे बुनियाद ते थींदा आहिनि, नजरिए जे बुनियाद ते थींदा आहिनि, ईमान ठाहिण जे लाइ थींदा आहिनि, यकीन के मजबूत करण जे लाइ थींदा आहिनि। पर ही जेको अज पिंडाल सजो वियो आ, हिन शामियाननि जे हेठां तहां वेठा हो, यकीनन को काथों आयो आ, को काथों आयो आ। हिन जे ठहण में भी, हिन जे इंतजाम करण में भी घणे टेम खां तैयारी शुरू थी हूंदी, घणे टेम खां तदबीर हली हूंदी। उलमा हज़रात खां टेम वरता विया हूंदा, केतरनि आलमनि जूं तहां ज़ियारतूं कयूं आहिनि ऐं अञा केतरा ही भलारा तहां खे पंहिंजी ज़ियारत कराईंदा इंशाअल्लाह। दिलियूं भी तहां जूं ठरी पवंदियूं उन्हनि जे ॿोली ॿुधण सां, अखियूं भी तहां जूं ठरी पवंदियूं उन्हनि जे ज़ियारत करण सां। यकीनन इहो सब फिक्र वडी मेहनत ऐं जदोजहद खां बाद में जलसन जी हेड़ी रौनक ऐं हेड़ो माहौल ठहंदो आ भाऊ अब्दुल फताह समेत वेहण बुधण बुधाइण वारन जे लाइ भी दुआ है। पर जंहिं जेड़े भी किस्म जो ताउन कयो या को सुठो दस या मशवरो भी दिनो, दुआ है त रब तबारक व तआला सभिनी खे अजर अजीम अता फरमाए, सभिनी खे बिनी जहानन में सोनो बदलो नसीब फरमाए। माखा पेरिया बिरादर मौलाना कारी किफायतुल्लाह खोसो साहब पंहिंजे दिल जे जज्बात के बयान फरमाए रहा। नायब नाज़िम जमीयत उलमा इस्लाम जिला कश्मीर जेके भी गालियों साईं फरमायूं सब बरहकूं, इन जलसे जे इनेकाद में खास साईं जी
रहनुमाई हूंदी आहे। ऐं असां उन्हनि जे दिल जे जज़्बात खे क़द्र जी निगाह सां ॾिसूं था ऐं जेके उन्हनि ॻाल्हियूं बयान कयूं असां सभई उन्हनि जी ताईद कयूं। अजीज भाइरो, अॼु जेको तव्हां वेठा हो इहो तव्हांजो वेहण वॾी इज्जत थो रखे। वॾी हैसियत थो रखे रब रहमान वटि। अॼु हिन हस्तीअ जे सदको तव्हां सभिनी जे मथां वॾो फलो रहमत जो मींहुं थी। छो जो तव्हां प्रोग्राम में ई अहिड़े में वेठा हो जेको सभ खां वॾी इज्जत वारो प्रोग्राम थींदा आहिनि न माण्हुनि जा सरदारनि पोता, उहे एॾी इज्जत वारा न हूंदा आहिनि जेॾी इज्जत वारो हे प्रोग्राम। कंहिं प्रोग्राम में कंहिं गॾजाणीअ में महफ़िल जो मोर, कचहरीअ जो सिंगार, को सरदार साहब हूंदो, को भोतार साहब हूंदो, को रईस साहब हूंदो, को सरकारी ऑफिसर या MPA MNA या को वजीर साहब, वे सब इज्जत मान फजीलत में घटन। सब खां वॾी इज्जत मान फजीलत शान में उच्चो आ, मर्तबे वारो मकाम वारो आला ऐं उम्दा, जंहिंजे बारे में फरमाए इन्नहु लक़ुरआनुन करीम। वॾी इज्जत वारो किताब कुरान मजीद आ, तमाम वॾी इज्जत वारो। कंहिं महफ़िल में मोर, केर त कंहिं में केर ही उहा महफ़िल आ, उहा गॾजाणी आ जंहिंमें सभ खां वॾी इज्जत वारो साईं महफ़िल में मोर, कचहरीअ जो सिंगार, रहमत वारो कुरान मजीद आ। तासीर वारो किताब, दुनिया में अहिड़ो को किताब न आहे जहिड़ी फजीलत कुरान मजीद जी आ। अहिड़ो को दुनिया जो किताब दिल ते असर न कंदो आ जहिड़ो दिल ते असर कुरान मजीद कंदो आ। फरमाए सुम्मा तलीनु जुलूदुहुम व क़ुलूबुहुम इला ज़िक्रिल्लाह। कुरान मजीद जे पढ़ण ॿुधण सां इंसान जी खल भी नरम थी पवंदी आ, दिल भी नरम थी पवंदी आ। जेकॾहिं इंसान जी दिल सख्त हुजे या इंसान जी दिल स्याह हुजे तो उनके हिदायत जी गाल वणंदी भी न आहे, समझ में भी न ईंदी अथसि। जॾहिं उनजे दिल जी स्याही लही पए, काराण लही पए, दिल नरम थींदी तो पोइ हिदायत जो अखर समझ में ईंदो। प्यारे आका साईं फरमायो गुनाह कंदो आ बानू त दिल खे टिको लॻंदो त तौबा ताइब थींदो आ त टिको लही पवंदो आ।
पर जेकॾहिं छड़ो गुनाह कंदो वेंदो त टिका लगंदा वेंदा दिल कारी स्याह थी पवंदी। जॾहिं कारी स्याह थी वही तो उन माण्हूअ में ख़ैर ऐं भलाई रहंदो ई न, उन में चङाई जी उम्मीद रखो ई न, उन जे अख में हया हूंदो ई न, शर्म जो पानी खत्म थी वेंदुसि। साईं भला दिल जी स्याही ऐं दिल जी काराहण कीअं लहे? साईं जन फरमायो पहिरें नंबर के मौत के याद कजे, ॿिए नंबर ते कुरान मजीद जी घणे खां घणी तिलावत कजे। कुरान मजीद जे तिलावत करण सां दिल साफ थी पवंदी आहे। इज़ा तुलियत अलैहिम आयातु ज़ादतहुम ईमाना व अला रब्बिहिम यतवक्कलून। तिलावत थी ज़ादतहुम ईमाना, ईमान जी मजबूती थींदी आहे, ईमान में वाह थींदी आहे, ईमान ताक़तवर थींदो आहे कुरान मजीद जे ॿुधण सां, सम्झण सां, पढ़ण सां। ऐं तवक्कल उन जो मजबूत थींदो आहे। साईं जी सही माना में सुञाण ईंदी अथसि, पालनहार जी, पैदा कंदड़ जी, नंढे मां वॾे करण वारे जी। फरमाए हुदल लिन्नास, हुदल लिन्नास व बय्यिनातिन मिनल हुदा, हुदल लिन्नास व बय्यिनातिन मिनल हुदा वल फुरक़ान। माण्हुनि जे हिदायत जे लाइ त मोकिलियो छमांसि, हिदायत जे लाइ त आयो आहे, सराबा हिदायत आहे। पढ़ंदो वेंदो, सम्झंदो वेंदो, अमल कंदो वेंदो त ॿई जान सोना थी पवंदसि। ओहो त कुरान मजीद आहे जंहिंजे ॿुधण सां हज़रत उमर बिन ख़त्ताब खे कलमे ईमान ऐं इस्लाम जी दौलत नसीब थी। एक प्यारे आका साईं जे दुआ जो भी नतीजो हो। वरी बियो सबब रब रहमान कुरान मजीद के भी बनायो। कावण में थो अचे, गुस्से में थो अचे। हजरत उमर बिन ख़त्ताब इस्लाम कबूल करण खां क़बल रस्ते में हिकिड़े सहाबी सबोरे सां मुलाकात थियल। पुछा कयईं काॾे थो वञे? उमर ॾाढो जलाल में थो नज़र अचे, कावड़ में थो नज़र अचे, गुस्से में थो नज़र अचे, डमरियल थो नज़र अचे। ख़ैर त आहे। जवाब में चयईं नाहे छॾणो, अब्दुल्ला जे पुट मोहम्मद खे न छॾींदोमांस, क़त्ल करण जो इरादो कयो थमांस। उन भलारे साहबीअ जो साईं तूं क़त्ल त करण वञे जो पर ज़रूर उन जा आशिक़ ऐं परवाना उन सां गॾु ई गॾु हूंदा आहिनि। इहो कमु संजो ऐं सवलो त नाहे, ॾुखियो ऐं अणाओ कमु। जेतिरो दिमाग़ में सवलो सम्झो थी तकड़ करे वञे थो, एॾो सवलो न थी। वरी बि सोच
जवाब में जैन मार से सोचे शरिया जगने आए के में लाल में ताकत मां जे पुत्र में न मां उम्र जो मुकाबलो करे मां इरादो कयो आ त कम करे ॾेखारींदुसि जैसे तो मर्जी जो मालिक आ पर वरी भी सोच जे बस मां सोचे छॾियो आ जने मां हिकिड़ो अर्ज़ करे वञा मिठड़े मोहम्मद जे बारे में फरमायाईं उन्हीअ खे क़त्ल पो करण पहिरियों पंहिंजे घर जी त ख़बर लो पंहिंजे भेण जी त ख़बर लो पंहिंजे भेणवीअ जी त ख़बर लो हलियो आयो पंहिंजे भेण जे दरवाज़े ते अंदरा उन जी भेण जो अदीअ जो आवाज़ कुरान मजीद जे पढ़ण जो हज़रत उमर बिन ख़त्ताब जे कननि ते पियो दरवाजे की खड़काई अंदरा सड मिलो सुरखे भी समझी विया भेणवियो भी हो भेण भी जल्द में पाक वरकन के काथे लिकाए वरतऊं दरवाजो खोलियो त जेदो केड़ा वर्क इन केड़ी शय आ जेके पढ़ो पिया मां कनन सां बाहर आवाज बुधो जे साईं तोके न ॾेखारींदा से तोके न ॿुधाईंदा से ऐं खणी पंहिंजे भेणवीअ खे मार ॾिनई ॾाढी मार ॾिनई तां त जिस्म मां रत निकिरी पई पर हुन जे ईमान जी मज़बूती ईमान जे सलामती बहादुरी जुर्रत उनमें का भी कमजोरी ना आई भेणवीअ खे छॾे करे वरी ज़ाइफ़ा ज़ात औरत में हथ विधई मार ॾियण जे लाइ उनखे भी इन हाल में पहुचाए जे उन जे जिस्म मां भी रत निकिरंदे नज़र आई उन भी चई वरकड़ा तोखे न ॾेखारींदासीं तोखे न ॿुधाईंदासीं दिल में ख्याल आयो हज़रत उमर बिन ख़त्ताब के दहिए उह भेणा जेका माडे नज़रों खणी मोने भी न निहारे सगदी हाने त मजबूती सां बीठी आहे हेडी मार ॾिनी त मां लोडो ई न आयो थस छड़ो जवान तो ये वर्क ॾेखारियो ॿुधायो छा पिया पढ़ो जेंद भला हाने लठमो कम न थियो आ चठमो कम वठा नरम लफ्ज इस्तेमाल करण शुरू के नरम लहजे सा मां तांगे कुछ भी न चवंदुस तांगे मां वधीक मार न दींदुस तां सा मां वधीक सख्ती सा पेश न ईंदुस मुंजो हे वायदो आ नरम लहजे नरम अंदाज में भेण की भी मुतमैन करे वियो भेणवीअ के भी जेके वरक मुबारक कुरान मजीद जा उन्हनि लिकाया सा कढी आया जैन पढ़ी ॿुधायो या माखे ॾियो जे हथन में न ॾींदासीं पहिरियों तूं गुस्ल करे पाक थिया छो जो तूं गैर मुस्लिम आ हज़रत उमर सही आयो वेठो भेण थी रहमत बरकत वारे कुरान मजीद मां आयत मुबारक बुधाए सूरत ताह सूरत हदीद शरीफ जो ताह मा अंज़लना अलैकल कुरआन लितशक़ा इल्ला तज़किरतल लिमन यख़शा तंज़ीलन मिम्मन ख़लक़ल अर्ज़ वस्समावातिल उला अर्रहमानु अलल अर्शि इस्तवा
से चो सुभान अल्लाह। सूरत ताहा शरीफ जो है सूरत हदीद शरीफ जो आयतों मुबारक पढ़े ॾिठई त उमर बिन ख़त्ताब जे अखियुनि मां पानी थो वहे, दिल भी नरम थी वई आहे, खल भी नरम थी वई आहे, तबियत मुबारक नरम थी पई आहे। क़ुरान मजीद जो असर तबियत ते पइजी चुको आहे, अखियुनि मां पानी थो वहे। जॾहिं इहा कैफियत ॾिठूं त तिलावत बस कयूं, ज़ारो कतार हज़रत उमर बिन ख़त्ताब रोइण लॻो। भेणीअ खे चई मूंखे वठी हल, या मूंखे ॾस ॾे त प्यारे मिठड़े मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वठी वञी मां बि कलमो पढ़ी मुसलमान थी बक़ाया ज़िंदगी मिठड़े मोहम्मद जे ग़ुलामीअ में गुज़ारिया। एॾे असर वारो किताब। कलमों जो पढ़ंदा हा, कलमे पढ़ण वारा मिठड़े मोहम्मद सोहणे जा गुलाम जेके थी पवंदा हा, सच्चा ऐं पक्का ईमान वारा त काफ़िर मुशरिक मके जा उन्हनि जे मथां बि ज़ुल्म कंदा हा, जबर कंदा हा, ॾाढ ॾेखारींदा हा, ताक़त ॾेखारींदा हा। साईं सॾे फरमायनि वाहिदे त चो मांखे मालूम आहे हबश जो जेको बादशाह आहे उहो आदिल बादशाह आहे, उन जे हुक्मरानी में को कंहिंसां ज़ुल्म नथो करे। तंहिंजे करे मां तव्हांखे इजाज़त ॾियां थो पंहिंजे जान जी हिफ़ाज़त जे लाइ हिननि ज़ालिमनि जे अहजन ईज़ाउनि खां बचण जे लाइ तव्हां उॾे हलिया। ब हिजरत मुसलमाननि कयूं हबश ॾांहुं। काफ़िर ऐं मुशरिक टोलो ठाहे करे 10, 12, 14 माण्हू नजाशी बादशाह वटि पहुता। जैसे असांजे मक्के मां तुझे मुल्क में आया आहिनि दहशतगर्द, गद्दार, फसादी, फितनेबाज, अणवणंदड़ लफ्ज़ जेके थी सघनि सा इस्तेमाल कयूं। नजाशी बादशाह जो है त केसट जो हिकिड़ो पासो आहे, ॿियो त ॿुधो हिननि त ॻाल्हि कई, पर जेके आया आहिनि हेॾे लॾे हिजरत करे उन्हनि खे बि त ॿुधो छा था चवनि। ऑर्डर जारी कई, हुकुमनामो जारी थियो। बिना देर जे जेके हिजरत करे प्यारे आका साईं जा गुलाम पहुतल हबश ॾांहुं उहे हाज़िर थिया। इशारो करे बादशाह जिन्हें सुञाणियो था, जंहिंखे सुञाणियो था, जंहिं तव्हां जे लाइ हीअं हीअं चवनि था, तव्हां छा था चओ? जंहिंसे न असां गद्दार आहियूं, न असां दहशतगर्द आहियूं, न असां फसादी आहियूं। गद्दार भी आहिनि, दहशतगर्द भी आहिनि, फसादी भी आहिनि। असां त कलमो क़बूल कयो आहे, असां त इस्लाम क़बूल कयो आहे, असां त प्यारे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दावत खे क़बूल कयो आहे, क़ुरान मजीद जे असर खे क़बूल कयो आहे। मन मोहींदड़ साईं क़ुरान मजीद पढ़ंदो आहे, रब नाज़िल फरमायो अथसि इन्नहू लतंज़ीलुम मिर रब्बिल आलमीन। साईं नाज़िल फरमायो अथसि क़ुरान मजीद पढ़ंदो आहे रब रहमान नाज़िल फरमायो त असां उन जो असर क़बूल कयो आहे। हाणे शिता थी पिया आहिनि, हे असांखे ॾाढ़ण कां था अचनि, मारण कां था अचनि,
रोड रास्ता घिटियों असांजा तंग करे विधऊं जाडों जो मुंह कढूं असांखे जेको वसबो चन सोई जाईंदा हा असांखे प्यारे नबी साईं हुकुम फरमायो एॾे वञो तव्हांजे मुल्क जे लाइ असां पंहिंजी जान अमन में आणण जे लाइ हेॾे आया आहियूं नजाशी बादशाह जिन भला जेको तांजे नबी सबूर ते कुरान मजीद नाज़िल थियो आहे उहो मूंखे बि त ॿुधायो मां बि त ॿुधा कहिड़ो कुरान मजीद आहे हज़रत जाफर तैयार जेको हज़रत अली साईं जो वॾो भाउ हो वो भी उन काफिले में हो सभिन उन्हें निहारियो साईं तो तिलावत बुधाए कुरान मजीद जी पढ़न शुरू तो करे सूरत मरियम शरीफ बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम काफ हा या ऐन साद शाद मंजर होंदो जॾहिं हजरत अली शेर खुदा जो भाउ कुरान मजीद पढ़ंदो ذکر رحمت ربک عبده زکریا اذ نادى ربه نداء خفيا قال رب إني وهن العظم مني واشتعل الرأس شيبا ولم أكن بدعائك رب شقيا शान कुरान अज़मत कुरान व इन्नी खिफ्तुल मवालिय मिन वराई व कानत इम्रअती आक़िरा وكانت امرأتي عاقرا فهب لي من لدنك وليا يرثني ويرث من آل يعقوب واجعله رب رضيا يا زكريا نبشرك بغلام اسمه يحيى لم نجعل له من قبل سميا सूरत मरियम शरीफ जी तिलावत करने उबोने दिथई द नजाशी बादशाह जे अखिन मां भी पानी हलियो रोण शुरू के सदका भरी हजरत जाफर तैयार तिलावत बस करण फरमाई बेइज्जत करे मुश्किल मुशरिकन काफरन के कढई पंहिंजे वजीरन के सॾ करे चई मां अहिड़ो कुरान मजीद ॿुधो आहे अहिड़ी ॿोली अॻ में ॿुधी न हुन जे ॿुधण खां बाद में मां तस्लीम कयां थो त कुरान मजीद हक़ आहे सचा
ताते जोर जबरदस्ती नाए पर मां बुधाया तो त मां इस्लाम कबूल थो क्या तहां भी जेकॾहिं मुसलमान थींदो त मूंखे खुशी थींदी। हेड़े कुरान मजीद वारो गलत नथो थी सके। कुरान मजीद भी सचो आ जंहिंते नाज़िल थियो वो नबी भी सचो आ। नारे तकबीर शान मोहम्मद मुस्तफा अजमत कुरान। एडी फजीलत एडे असर वारे किताब वारी मजलिस महफिल कचहरी में वेठा वडा खुश नसीब आयो। जंहिंजो नालो कलामुल्लाह जेको अल्लाह खां खुद खां निकतला ओॾहायो। सत्तर एकड़ा गैर मुस्लिम आया। साईं तुझो प्रोग्राम बुधण आया हूं। केड़ो प्रोग्राम खणी आयो आहियां? नबूवत जी दावा कई थी। साईं इस्लाम जा रुकन बुधाए वरी बाद में साईं तिलावत शुरू करण फरमाई। सूरत यासीन मुबारक जी सब चतो सुभान अल्लाह। मां एकड़े रिसाले में पढ़म त हरम शरीफ जो पेश मामा शेख अब्दुर्रहमान सुदेस यो एड़े जज्बे अंदाज में सुर में आवाज में पढ़ंदो हो जो मानू केतरा ही तरावियुन में किरी पवंदा बेहोश। केतरन के अटैक पेजी विंदो। पोइ घुरा इंतजामिया अर्ज रखियो साईं एड़े जज्बे सां न पढ़ छोरो हटा था बर्दाश्त। एडे असर वारो किताब जॾहिं उन अंदाज ऐं जज्बे सां पढ़ियो वेंदो आहे त वरी असर भी ओॾो पवंदो आहे अगले जे दिल ते। हाणे मां तव्हां खां पुछा थो कयां 15वीं सदीअ जे कारी साहब जे तिलावत जे असर पढ़ण जो एॾो असर आहे ऐं दिलनि ते पए पियो। सोचो त सही जंहिं साईं ते नाज़िल थियो जंहिंजे सदको जहान ठहियो उन महबूब साईं जे पढ़ण जो अंदाज़ त छा हूंदो। पढ़ंदा साईं बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम यासीन वल कुरआनिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तकीम। मन के मोहींदड़ कुरान मजीद मन मोहींदड़ अंदाज सा मन मोहींदड़ साईं तो पढ़े। यासीन मुबारक कुरान मजीद